अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू इन्फोडेस्क। दोस्तों तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड सीखी रहा आहियो। दोस्तों अचो त बॉर्डर्स ऐं शेडिंग खे सम्झूंसि। हिन हेडिंग ते असीं शेड अप्लाई करूंसि था, यानी हिन जे बैकग्राउंड में असीं रंग जेको अप्लाई करूं था। ट्रिपल क्लिक करे जॾहिं असीं सिलेक्ट कंदासीं त हीअ सॼी असांजी हेडिंग सिलेक्ट थी वेंदी। ऐं शेडिंग ॾियण जे लाइ हिन पैराग्राफ ग्रुप में ॾिसो, होम टैब जे पैराग्राफ ग्रुप में तव्हां हिते ॾिसंदो, हिते शेड जो आहे। शेड मंझां हिन मां शेडिंग मंझां को बि रंग तव्हां सिलेक्ट करे ऐं उन ते अप्लाई करे सघो था। तव्हां ॾिसंदा त बैकग्राउंड में रंग सेट थी वियो। अहिड़ी रीति असीं ॿियनि हेडिंग ते बि जस्ट कर्सर रखी बि असीं हेडिंग सेट करे सघूं था। सिर्फ़ु ॾिसो कर्सर जेको आहे हिते ब्लिंकिंग करे पियो ऐं हितां असीं ॿियो रंग को बि चूज़ कंदासीं त उहो सेट थी वेंदो। ऐं लास्ट हेडिंग खे त असीं कर्सर रखी ऐं जॾहिं असीं शेडिंग में असीं क्लिक कंदासीं त अहिड़े बेस ते असीं का बि शेड सेट करे सघूं था। दोस्तों अञा वधीक ख़ूबसूरत लुक ॾियण जे लाइ ॾिसो, हेडिंग जो असीं बैकग्राउंड कलर असीं रखियोसीं हल्को ब्लू। जॾहिं त असीं फ़ॉन्ट कलर बि करे सघूं था, चेंज करे सघूं था। त असीं फ़ॉन्ट ते हिते सिलेक्ट करे ऐं जॾहिं हिते ॾिसोसि फ़ॉन्ट कलर असीं चेंज कंदासीं त अखरनि में वधीक असीं ख़ूबसूरती अची वेंदी। हाणे ॾिसी वठोसि तव्हां, जॾहिं थी असां ब्लैक आहिनि असीं ब्लैक इन जो बि कलर चेंज करे सघूं था, जेको असीं दिलि चाहे तव्हां कलर चेंज करियोसि ऐं तव्हांखे ही ॾिसोसि ख़ूबसूरती नज़र ईंदी। अहिड़ी तरह तव्हां अखरनि जो रंग अलॻि सां चेंज करे ऐं इन जो बैकग्राउंड कलर अलॻि सां चेंज करे सघो था। जॾहिं त बैकग्राउंड चेंज करण लाइ असांखे वरी शेडिंग बटन ते हिते क्लिक करणो पवंदो। शेडिंग खे ख़तमु करण जे लाइ दोस्तों छा कबो, इन शेडिंग जे नंढड़े तीर ते क्लिक करे ऐं असांखे नो कलर, जिते असांजो कलर कर्सर आहे उते असीं नो कलर कंदासीं त असांजो नो कलर सिलेक्ट थी वेंदो। ॾिसोसि दोस्तों, हिकु बार नो कलर असां सिलेक्ट कयोसीं, हाणे असीं क्लिक कंदो बटन ते त नो कलर थी वेंदो। दोस्तों अचो त हाणे बॉर्डर ॾियणु सिखूं। हेठियां पैराग्राफ ते असीं बॉर्डर था अप्लाई करूं। बॉर्डर अप्लाई करण जे लाइ असीं जॾहिं ट्रिपल क्लिक कंदासीं त असांजो सॼो पैराग्राफ मुकमल सिलेक्ट थी वेंदो हलियो। ऐं उनखां पोइ शेडिंग जे भर में ई तव्हांखे बॉर्डर नज़र अचे पियो, बॉर्डर जो बटन अचे पियो। नंढड़ी तीर ते तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे साम्हूं मुख़्तलिफ़ बॉर्डर्स खुली वेंदा। ॾिसोसि जंहिं बॉर्डर ते असांजो कर्सर पए थो ऐं हेठि प्रीव्यू में ॾिसोसि त उते बॉर्डर शो थियनि पिया। असीं हिकिड़ो बॉटम बॉर्डर अप्लाई करूं था, यानी हेठियां लीक अची वई थी। जॾहिं त टॉप बॉर्डर वरी ॿियो अप्लाई करूं था, करूं था टॉप बॉर्डर। हाणे असांखे ॾिसो ॿ लाइनूं शो थी वञो, हिकिड़ो बॉटम बॉर्डर ॿियो टॉप बॉर्डर आहे। जॾहिं त ॿ दफ़ा असां अप्लाई कयो आहे हिनखे। लेफ्ट बॉर्डर ऐं राइट बॉर्डर ॾिसो, जॾहिं लेफ्ट ते असीं क्लिक करे ॾिसूं था त असांजे हिते लेफ्ट साइड ते हिते बॉर्डर शो थिए पियो। ऐं जॾहिं राइट साइड ते असीं ॾिसो कर्सर जस्ट रखूं था त हिते असांखे राइट साइड ते बॉर्डर शो थिए पियो। जॾहिं त नो बॉर्डर ते क्लिक कंदासीं त बिल्कुलु ई बॉर्डर हटी वेंदो। ॾिसोसि बॉर्डर हटी वियो। जॾहिं त वरी जॾहिं ऑल बॉर्डर्स कंदासीं त हीउ सॼो टोटल यानी कि हिकिड़ो बॉक्स चौफेर बॉर्डर अची वियो। जॾहिं त इनसाइड बॉर्डर ते क्लिक कंदासीं तॾहिं बि चौफेर बॉर्डर अची वियो। दोस्तों ही ऑल बॉर्डर्स ऐं आउटसाइड बॉर्डर, जॾहिं त इनसाइड बॉर्डर, इहे अॻिते हली जॾहिं टेबल असीं सिखंदासीं उन में क्लियर थींदा तव्हांखे। दोस्तों असीं बॉर्डर कस्टमाइज़ बि करे सघूं था। कस्टमाइज़ में मुराद बॉर्डर आहे सन्हो असांखे लॻे पियो, असीं हिनखे वधीक थुल्हो असीं करे सघूं था। उनखां अलावा हिन बॉर्डर जो रंग बि असीं तब्दील करे सघूं था ऐं बॉर्डर जो मुख़्तलिफ़ डिज़ाइन्स आहिनि उहे बि हिन में असीं अप्लाई करे सघूं था। दोस्तों उनजे लाइ छा कबो, असीं हिन में एडवांस ऑप्शन में वेंदासीं। बॉर्डर जे किथां मिलंदो असांखे, हिते बॉर्डर्स, जॾहिं हिते नंढड़े तीर ते क्लिक कंदो तव्हांखे हेठि नज़र अचे पोइ बॉर्डर्स एंड शेडिंग। जॾहिं तव्हां इन ते क्लिक कंदो त तव्हांजे साम्हूं बॉर्डर्स एंड शेडिंग जो ही डायलॉग बॉक्स खुलंदो। हिन ते तव्हां नज़र कंदो त हीअ तव्हांखे सेटिंग जा ही नज़र ईंदा, जंहिंमें नन में यानी को बॉर्डर न ईंदो, बॉक्सिस में बॉक्स बॉर्डर ईंदो, शेडो में शेड ईंदो। जॾहिं त हिते तव्हां स्टाइल ॾिसंदो त हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ स्टाइल नज़र ईंदा। स्टाइल जे हेठां ॾिसो तव्हां कलर आहिनि, कलर जे हेठां विड्थ आहे। जॾहिं ही प्रीव्यू में असीं बॉर्डर जेको अप्लाई कंदा आहियूं उहो शो थींदो आहे। जॾहिं नन ते क्लिक कंदो त ॾिसो चौफेर बॉर्डर हटी वियल आहे। वरी ही तव्हांजे साम्हूं ही बटन नज़र अचनि पिया, ही टॉप जो आहे, ही बॉटम जो आहे, ही लेफ्ट ऐं राइट जा बटन। जॾहिं ओके कंदो त ही ॾिसो बॉर्डर जेतिरो असां सिलेक्ट कयो उहो बॉर्डर थी वियो अप्लाई। बॉर्डर जो असीं कलर चेंज करे था ॾिसूंसि। कलर चेंज करण जे लाइ असीं कलर रखूंसि था, सपोज़ ही कलर था रखूंसि ऐं हितां फर्स्ट में नन कंदासीं, यानी को बॉर्डर न हुजे। बाद में हाणे असीं अप्लाई करूंसि था, असीं ॿ जस्ट अप्लाई करूं था। जॾहिं ओके कंदा त ॾिसो बॉर्डर जो कलर चेंज थी वेंदो। अहिड़ी तरह असीं बॉर्डर जो साइज़ असीं चेंज करे सघूं था। बॉर्डर सां शेडिंग एडवांस ऑप्शन में तव्हां वञोसि ऐं हाणे जेका विड्थ आहे उनखे असीं वधाए था छॾियूंसि। लेकिन ॾिसो जॾहिं असां क्लिक कयोसीं विड्थ न वधी आहे, इन करे चयो असां बॉर्डर अप्लाई न कयो आहे। असीं नन करे वरी असीं दोबारा हिनखे अप्लाई कंदासीं ऐं जॾहिं ओके कंदो तॾहिं तव्हां हीअ बॉर्डर तव्हां ॾिसोसि केॾी थोरी इंच वधी वेंदी। अहिड़ी रीति हाणे बॉर्डर असीं यानी कि स्टाइल आहे उहो बि असीं चेंज करे सघूं था। हीअ ॾिसो सॉलिड सेट थियल आहे। जॾहिं त असीं डॉट में ॾींदासीं त असांजो डॉट सेट थी वेंदो ऐं डॉट जॾहिं सेट थियल आहे असीं हिते नन करे वरी जॾहिं असीं सेट करिणो आहे जिते बि असीं डॉट सेट कयोसीं ऐं ओके कयोसीं त ॾिसोसि
बॉर्डर जो कलर ब्लू आहे, जॾहिं त स्टाइल जो डॉट में आहे। दोस्तों अहिड़ी रीति ॿिया बि स्टाइल खोड़ सारा तव्हां साम्हूं मौजूदु आहिनि, जेको चाहियो तव्हां हिते सेट करे सघो था। हिते ॾिसो डबल लाइन वारो स्टाइल बि आहे। जॾहिं अप्लाई जॾहिं करिणो आहे असांखे, हितां नन कंदासीं ऐं पोइ हितां असीं अप्लाई कंदासीं। ऐं टॉप ऐं बॉटम बॉर्डर अप्लाई करे पोइ तव्हां लेफ्ट ऐं राइट बि अप्लाई करे सघो था, या बॉक्स जस्ट क्लिक कंदव त सॼो बॉक्स में ठही वेंदो। ओके कंदव त हीउ ॾिसो हीउ बॉर्डर अप्लाई थी वेंदो। अप्लाई ॾिसो बॉर्डर दोस्तों उन ते थिए पियो जिते असांजो कर्सर मौजूदु आहे, यानी जिथे असीं कर्सर रखंदासीं उन पैराग्राफ ते या उन लाइन ते बॉर्डर अप्लाई थींदो आहे। दोस्तों स्टाइल में तव्हांखे कुझु वधीक बॉर्डर्स अञा नज़र ईंदा, जेके स्टाइल्स आहिनि तव्हां हुन में अप्लाई करे सघो था। सपोज़ हीउ ॾिसो कुझु लाइननि वारा स्टाइल बि आहिनि, ज़िगज़ैग बेस ते स्टाइल आहिनि, ऐं हितां तव्हां शेड बि अप्लाई करे सघो था, यानी कि बैकग्राउंड में शेड तव्हां कहिड़ो ॾियणु चाहियो था। यानी हिते क्लियर आहे, जॾहिं असीं क्लियर रंग सिलेक्ट कंदासीं, ॾिसो को कलर को बि सिलेक्ट कंदासीं त असां बैकग्राउंड में ही कलर सेट थी वियो। वरी असीं बॉर्डर्स टैब आहिनि मथां टैब ते क्लिक कंदासीं तीअं असांजो बॉर्डर वारो एरिया खुली वेंदो। हिन में असीं कहिड़ो कलर चूज़ करणु चाहियूं था, असीं ही कलर चूज़ कयूं था, नन कंदासीं ऐं बाद में वरी असीं ये अप्लाई करे सघंदा। जॾहिं ओके कंदो तॾहिं तव्हां ॾिसो हितां शेड बि अप्लाई थी विया, जॾहिं त बॉर्डर बि अप्लाई थी विया। दोस्तों बॉर्डर एंड शेडिंग जे एडवांस ऑप्शंस मां असीं सॼे पूरे मुकमिल सिफ़े खे बि असीं बॉर्डर ॾेई सघूं था। जॾहिं तव्हां ॾिसो बॉर्डर्स जे भर में जेको टैब आहे पेज बॉर्डर, जॾहिं पेज बॉर्डर ते तव्हां क्लिक कंदो त तव्हांजे साम्हूं ही डायलॉग बॉक्स खुलंदो, जंहिंमें ही तव्हांखे हिकिड़ो नओं तव्हांखे नज़र अचे पियो आर्ट जो। तव्हां हिन स्टाइल में को बि स्टाइल चूज़ करे उन पेज ते अप्लाई करे सघो था। ॾिसो ही सॼो बॉक्स अची वियो, पूरे पेज खे होल डॉक्यूमेंट में ॾिसो बॉर्डर अप्लाई थी वियो। जॾहिं ओके कंदो तॾहिं तव्हां ॾिसो मुकमिल सिफ़े ते तव्हांखे ही बॉर्डर नज़र ईंदो। मुकमिल सिफ़ो तव्हां ॾिसण जे लाइ ज़ूम ते जॾहिं क्लिक करे ऐं जॾहिं होल पेज कंदो, ॾिसो पेज विड्थ न बल्कि होल पेज कंदो त हीउ तव्हांखे मुकमिल बॉर्डर तव्हांखे शो थिए पियो। जॾहिं त पेज विड्थ में ईंदव त तव्हांखे पन्ने जे वेकर जे लिहाज़ खां तव्हांखे हीउ शो थी वेंदो। दोस्तों ही आर्ट में तव्हांखे अञा वधीक जेके कुझु डिज़ाइन्स मिलंदा जेके सिर्फ़ु पूरे मुकमिल सिफ़े ते ई अप्लाई करण में असीं अप्लाई करे सघूं था। जॾहिं त असीं हिकिड़े कंहिं पैराग्राफ ते इहे असीं नथा अप्लाई करे सघूं। मुकमिल सिफ़े ते अप्लाई करण जे लाइ असांखे मुख़्तलिफ़ स्टाइल असांखे माइक्रोसॉफ्ट वर्ड ॾिए थो। तव्हां हिन मंझां को बि आर्ट जेको आहे उहो सिलेक्ट करे ऐं पूरे मुकमिल सिफ़े ते उहो अप्लाई करे सघो था। मुकमिल बॉर्डर जेको तव्हांजे सिफ़े ते अप्लाई थींदो। सपोज़ असीं हीउ खणूं था ऐं जॾहिं असीं ओके कंदासीं त सिफ़े ते ॾिसो हीउ बॉर्डर अप्लाई थी वेंदो। अहिड़ी रीति तव्हां हिन में आर्ट मां को बि तव्हां सिलेक्ट करे ऐं बॉर्डर मुकमिल सिफ़े ते उहो बॉर्डर अप्लाई करे सघो था।